डिगड़ी भरसां कुछ ॾींहुं अॻु ॻोठ हुसैन बख्श लगारी में ॿिनि धुरियुनि में झेड़े सबबि ज़ख़्मी शख़्स ज़ख़्मनि जा सूर न सहंदे हैदराबाद सिविल अस्पताल में लाॾाणो करे वियो। तालके डिगड़ी जी ॻोठ हुसैन बख्श लगारी में कुछ ॾींहुं अॻु लगारी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़े में ज़ख़्मी थियल शख़्स एजाज़ वद अली नवाज़ लगारी ज़ख़्मनि जा सथ न सहंदे फ़ौत थी वियो आहे। लाश पोस्टमार्टम लाइ तालका सां डिगड़ी मुंतक़िल कयो वियो, जिते पोस्टमार्टम करण बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। वाक़े जो केस संदसि भाइटे वक़ास वल दरिया ख़ान लगारी जी फ़रियाद ते इरादा क़त्ल कलम 324 तहत पीर बख्श ऐं माकन लगारी समेत 6 ॼणनि ते दाख़िल कयो वियो आहे। रिपोर्ट नसीर कुरैशी, इबरत न्यूज़, डिगड़ी।